द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। चवे पई आख़िरी मोकिलाणीअ खां अॻु चवनि था सिंधियत पोयनि पसान ते आहे, तंहिं करे सिंधी भाषा चए थी। चवे पई आख़िरी मोकिलाणीअ खां अॻु हिकु भेरो त लिखी पढ़ी ॾिसो, हिकु भेरो त लिखी पढ़ी ॾिसो। आहे लाॻापो तव्हांजे पुरखनि सां मुंहिंजो, हिकु भेरो नाते जो अहसासु करे ॾिसो। आहे लाॻापो तव्हांजे पुरखनि सां मुंहिंजो, हिकु भेरो नाते जो अहसासु करे ॾिसो। मिली जिन खे लोली मुंहिंजे अखरनि में, मिली जिन खे लोली मुंहिंजे अखरनि में, आज़मूदो उन्हनि खां बि पुछी त ॾिसो। नाते जी गहराई आज़ादु सचल खां पुछो। तव्हांजो ऐं मुंहिंजो मतिलबु सिंधी भाषा ऐं सिंधियुनि जो नातो केतिरो गहरो आहे। नाते जी गहराई आज़ादु सचल खां पुछो। कंदो सिलसिलेवार बयान समूरो किसो। चवे पई आख़िरी मोकिलाणीअ खां अॻु हिकु भेरो त लिखी पढ़ी ॾिसो, हिकु भेरो त लिखी पढ़ी ॾिसो। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।